जंहिं ॾींहं खां असां हिननि खे मनशियात फ़रोशी खां हिन जे ख़िलाफ़ु हिननि जे वापार जे ख़िलाफ़ु लिखियो मथे उन ॾींहं खां पोइ हिननि असां सां इहा दुश्मनी कई। कूड़नि केसनि में असांखे विझण जो हिन जो मोटिव ई इहो आहे। चवंदासीं तुमंदार 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 पाण वते पियो जंहिं ॾींहुं असांजा इस्तक़बाल कंदा उन महिल तुमंदार खे यादि कोन हो तुमंदारी काउंसिल हिकिड़ो कूड़ो ड्रामो जेको हिननि सॼी उमिरि रचायो आहे त रचाइनि था पिया। असांजो करमला उहो बि तुंहिंजे हिन महिल रिकॉर्ड आहे। मां त कोन थो चवां, पुलिस जो रिकॉर्ड थी चए न। मनशियात फ़रोशी चर्च में चालान थियल। इहो मुख़्तियार जेको अदी जो वालिद साहिबु आहे 6 चर्च में चालान थियल आहे। सुप्रीम कोर्ट खां एक्स काउंटर आहे। अॼु ताईं कंहिं पुछा कई आहे? तव्हां अधु तोले चर्च में हिते शहर में घुमी ॾेखारियो त कान का पुलिस ज़रूरु ॿधंदी। 6 चर्च में घुमंदड़ माण्हू चङो भलो घुमे थो, हुनखे अॼु ताईं कंहिं पुछा कयो आहे? सिधी ॻाल्हि आहे बाबा, हे ड्रामो आहे। ड्रामे करण वारा वेठा पोयां ड्रामो कनि था पिया। असां बि वेठा आहियूं। कोर्ट आहे, असांजे कोर्ट ते ईमान आया। ज़मानत ते थी सघे थो, पर हाई कोर्ट फ़र्द जुर्म आयदि करण ते हिकिड़े क़िस्म जो स्टे ॾिनो आहे। क़िस्म जो न बल्कि स्टे ॾिनो आहे। जॾहिं फ़र्द जुर्म आयदि न थींदो केस काॾे हलंदो? फ़र्द जुर्म आयदि करण जे लाइ त हिननि खे वेकेंट कराइणो आहे न हाई कोर्ट में। हाई कोर्ट में पंहिंजो जवाबु दाख़िल कनि। 5 महीननि में 5 महीना थिया आहिनि हाई कोर्ट में। 5 महीननि में सिर्फ़ु हिकिड़े ॾींहुं आया आहिनि, पंहिंजो अचे जमा करे विया आहिनि वकालतनामो। उन खां बाद अॼु ताईं कोन आहिनि। हालांकि हिन खे हे जेको डेट पोइ गुज़री हिन खां अॻी डेट ते हाई कोर्ट में हिननि खे चयो वियो, पाबंद कयो वियो त तव्हां 13 तारीख़ हुते ईंदव, कोन आया। इन्हनि खां इन्हनि जी सीरियसनेस खां वाक़ुफ़ु थी सघे थो। बाक़ी ड्रामो तव्हांजे साम्हूं वेही हिते जेके लोबा तव्हां झलियो था उनजी मशहूरी खपे उन्हनि खे। असां पहिरें ॾींहं खां चऊं था त हे हिकिड़ा मनशियात फ़रोश आहिनि।